अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां बिलाल बिरोही तव्हां ॾिसी रहिया आहियो डिजिटल ठट्टा। उम्मीद करियूं था सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशहाल हूंदा। अॼु असां वटि हिकु गेस्ट मौजूदु आहे, ख़ासि गेस्ट मौजूदु आहे जेकी सीनियर जर्नलिस्ट आहिनि ऐं सोशल वर्कर बि आहिनि। ऐं हीअ ठटे डिस्ट्रिक्ट मां तालो रखनि था, जंहिंजो नालो महबूब बिरोही आहिनि। वधीक असां ॻाल्हि ॿोल कंदासीं महबूब बिरोही सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बिलाल साईं, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। पहिरियां त तव्हांजी शुक्रगुज़ार आहियूं जेको तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्तनि मां असांजे लाइ वक़्तु कढियो असांजे प्रोग्राम जे लाइ। वेलकम, बिल्कुलु तव्हांजी महिरबानी जो मुख़्तलिफ़ क़िस्म जा अहिड़ा प्रोग्राम करियो था, मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे लाइ वठो था। तव्हांजूं महिरबानियूं, मोहबतूं। महबूब साहब, असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां तइलीम किथे हासिलु कई आहे ऐं केतिरी तइलीम हासिलु कई आहे, पंहिंजी ज़िंदगी जो थोरो असांखे कहानी ॿुधाइजो। जी, बुनियादी तौर ते मुंहिंजी तइलीम जेका आहे पंहिंजे ॻोठ ठटे लॻ फ़क़ीर जो ॻोठु, जिते मुंहिंजो ॻोठु आहे फ़क़ीर जो ॻोठ जे भरिसां पीरमद बिरोही ॻोठु आहे, उनजे भरिसां ई फ़क़ीर ॻोठु आहे जेको तारीख़ी शहर जी हैसियत रखे थो। तारीख़ी छाकाणि जो उते जेका मंदरु आहे वॾो श्री चंद बाबा जी जेका आहे गुरु नानक जे जेको आहे औलाद सां तालुक़ रखंदड़ श्री चंद बाबा जेका आहे उनजी मंदरु आहे। हिंदुनि जे हवाले सां सिंध समेत पूरे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे हिंदू कम्यूनिटी जेका आहे उन्हनि जे लाइ इंतहाई एतिराम लाइक़ु जेको आहे मंदरु आहे। उते हज़ारनि जी तइदाद में माण्हू हर भेरे अचनि था। उन ॻोठ सां मुंहिंजो तालुक़ु आहे फ़क़ीर ॻोठ में। ऐं प्राइमरी स्कूल मूं फ़क़ीर ॻोठ वारे प्राइमरी स्कूल मां तइलीम हासिलु कई। उनखां पोइ हाई स्कूल ठटो मां मैट्रिक कई ऐं डिग्री कॉलेज ठटो मां जेको आहे इंटरमीडिएट कई। जंहिंखां पोइ मूं BSc सिंध यूनिवर्सिटी मां कई। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जेका सहाफ़ती शोबे सां तालुक़ु हुजण जे करे MA जर्नलिज़म जेका आहे उहा बि सिंध यूनिवर्सिटी मां कई। जी, चवंदा आहिनि त सहाफ़त में ज़्यादा तइलीम जी ज़रूरत पवंदी आहे। तइलीम जो त ख़ैर हर चीज़ में ज़रूरत पवंदी आहे, पर सहाफ़त में चवंदा आहिनि किताबुनि जो पढ़ण जो वग़ैरह रिसर्च करण जो ज़रूरत पवंदी आहे। तव्हां इहे चीज़ खे कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु। तइलीम खां सवाइ त हर शइ जेको आहे नामुमकिन आहे। तइलीम ज़रूरी न आहे त नौकिरी वठण लाइ या ॿिए कंहिं शो लाइ तइलीम हासिलु कजे, पर तइलीम हर हुनर लाइ हर हवाले सां तइलीम इंतिहाई ज़रूरी हुजे थी। असां बुनियादी तौर ते ॿराड़ी जा माण्हू आहियूं, पर तइलीम हासिलु कईसीं। उनखां पोइ जेको आहे असां जेतोणीकि मक़सदु या इहो क़तन न हो त असीं सहाफ़त ॾाहींदासीं, पर हादसाती तौरु चइजे या जेको आहे शुरूआती तौर ते असांजो लगाव रहियो तइलीम हासिलु करण दौरान लिखण पढ़ण ते ऐं मुख़्तलिफ़ किताब पढ़ण ते। तंहिं करे जेको आहे असांजो लाड़ो जेको आहे सहाफ़त तां थी वियो। ऐं मुख़्तलिफ़ अख़बारनि में शुरूआती ज़माने में तमामु घटि अख़बारूं हूंदियूं हुयूं, जीअं 90 जे ॾहाके में रोज़ानी हिलाल पाकिस्तान, इबरत, अहिड़ियूं अख़बारूं हूंदियूं हुयूं। उन्हनि में जेको आहे ख़त लिखण ऐं अलाए कंहिंजे मसइलनि ते जेको आहे ख़तनि जे ज़रिए जेके निशानदेही करणु, उहो सिलसिलो जारी रहियो। उनखां पोइ 93-94 में बाज़ाब्ता तौर ते सहाफ़त जी अख़बारी दुनिया में सहाफ़त जी शुरूआति कई। उहो दौरु तमामु कठिन दौरु हो, छाकाणि जो अॼुकल्ह जेको आहे सोशल मीडिया जो दौरु आहे। हर को जेको आहे सहाफ़ी थियो वेठो आहे, सोशल मीडिया खे इस्तेमालु करे थो। पर आऊं तव्हांजे हिन प्रोग्राम जे ज़रिए उहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त सहाफ़त जेको आहे उहो सहाफ़त रुॻो सोशल मीडिया ते पोस्ट छॾण सां या इन सां जेको आहे घर वेठे जेको आहे WhatsApp ते ख़बर पइजी वञे थी, ईअं न आहे। हक़ीक़तूं ॼाणणु, उन सां गॾोगॾु सहाफ़त ते ॼाण रखणु। सहाफ़ी उहो आहे जेको उनखे जेको आहे नज़रियुनि जी ख़बर हुजे, उनखे तइलीम जी ख़बर हुजे, उनखे इल्मु अदब तारीख़ उन हवाले सां ॼाण हुजणु खपे। घटि में घटि सहाफ़ी त उहो हुजे MA जर्नलिज़म उनजी थियल हुजे, पर जेकॾहिं MA जर्नलिज़म न आहे तॾहिं बि उनखे को तइलीमी हवाले सां ॼाण रखंदड़ हुजे। अॼुकल्ह त असीं ॾिसूं था उहे माण्हू जेके अंग्रेज़ी नथा लिखी सघनि, मुश्किल सां सिंधी जेको आहे सिंधी जा ॿ लफ़्ज़ सिंधी जी जेका रवानी आहे उहे तलफ़ज़ जेके आहिनि उहे बि लिखी नथा सघनि, पर उहे चवनि था, दावा कनि था त असीं सहाफ़ी आहियूं। अॼु असां जेतोणीकि माशाअल्लाह 25 खां 30 साल असांखे सहाफ़त में थियो आहे, पर अञा ताईं असीं सिखण जे मरहले में आहियूं। सीनियर जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि खां सिखंदा आहियूं, फील्ड में वेंदा आहियूं ऐं सिखंदा आहियूं। सहाफ़त उहा आहे जेको फील्ड में वञी सहाफ़त कजे। घर वेठे हर को सहाफ़त करे सघे थो, फील्ड में वञण सां उहे वधीक तजुर्बा थियनि था ऐं वधीक जेको आहे माण्हू जी ॼाण में इज़ाफ़ो थिए थो। जी बिलावल। महबूब साहब, हिकिड़ी अहिड़ी इहा सवाल आहे त सहाफ़त जेका थी रही आहे हींअर
ऐं कुझु वक़्तु पहिरीं, अॼु खां 15-20 साल पहिरीं जेका साफ़त थी रही हुई ऐं जेका साफ़त हींअर जे दौर में थी रही आहे, हिन साफ़त खे तव्हां कीअं था ॾिसो? बिलावल साईं, बिल्कुलु अॼुकल्ह बि साफ़ी खोड़सारा आहिनि जेके महिनत कनि था ऐं साफ़त कनि था, पर अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे। इन करे मूं जीअं ज़िक्र कयो त घर वेठे साफ़त करण ते घणो जेको आहे माण्हुनि जो आहे। उन सां गॾोगॾु असां वटि अताई साफ़ी तमामु घणा थिया आहिनि जंहिंखे नॉन प्रोफेशनल साफ़ी चइजे, जेके कार्ड हासिल करे या जेको आहे सोशल मीडिया जा जेके वेब चैनल खोले या अहिड़े क़िस्म जी जेको साफ़ी थियण जी कोशिशि कंदा। साफ़त हिकु ज़िम्मेवारी वारो पेशो आहे ऐं उन सां माण्हुनि जी जेका मसइलनि जी अपटार थिए थी, माण्हुनि जा अहज जेके आहिनि, माण्हुनि जूं परेशानियूं आहिनि, माण्हुनि सां मसइला आहिनि, उन्हनि खे जेको आहे मंज़र आम ते आणणु ऐं अला ऐवाननि ताईं पहुचाइणु, वक़्ते हुकुमराननि ताईं पहुचाइणु, उहा उन्हनि जी ज़िम्मेवारी हुजे थी, ख़ासि तौर ते साफ़ियुनि जी। साफ़त खे माण्हू ईअं मज़ाक न सम्झनि। साफ़त हिकु ज़िम्मेवारी आहे। जॾहिं साफ़ ई थियणु जेको चाहे थो त उहे सभई जेके शयूं सोचे सम्झे, पाण सिंधी में चवंदा आहियूं, समूरा ॿेड़ा लताड़े पोइ अचिजे। छाकाणि जो साफ़त जॾहिं शुरूआती ज़माने में असां आयासीं त असांजे वालदेन ते, असांजे मिटनि माइटनि ते बि माण्हुनि जा प्रेशर हूंदा हुआ त तव्हांजो जेको आहे छोकिरो हीउ पियो लिखे, फलाणो पियो लिखे, इन क़िस्म जी सूरताल हुई। पर हाणे जेको आहे हर को जेको आहे सोशल मीडिया जो इस्तेमालु उहो बि सुठो आहे, पर उनखे मुस्बत अंदाज़ में इस्तेमालु कजे। ऐं साफ़त जेका आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे या जेको आहे सोशल मीडिया हुजे, उते ज़िम्मेवारी जी कमु वठण जी ज़रूरत आहे। ज़िम्मेवाराना साफ़त करणु घुरिजे, न कि माण्हुनि खे ब्लैकमेल कजे, न कि माण्हुनि जेको आहे मसइलनि में माण्हुनि खे अञा उलझाइजे। बल्कि असांजी त ज़िम्मेवारी आहे त जेके माण्हू आहिनि, जेके परेशान हाल माण्हू आहिनि, मुतासिर माण्हू आहिनि, न रुॻो दुनिया खे अलाए कंहिंजे मसइलनि खां आगाह कजे, पर उन सां गॾोगॾु माण्हू जे कैफ़ियत में, जे परेशानी में आहिनि, उन्हनि जो भरजलो थिजे, उन्हनि जे आवाज़ खे मंज़र आम ते आणिजे। उहा ई साफ़त आहे। जीअं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते के माण्हू मुश्किलातुनि में हुजनि था, बीमारियूं थियनि थियूं, कंहिं हंधनि ते रुॻो असां सिर्फ़ु ख़बर ॾींदा आहियूं त हादिसो थियो, हादिसे जो सबबु कहिड़ो आहे, उन में जेको ग़लती कंहिंजी आहे, आया रोड सिखाते वारनि जेको आहे ग़लति रोड ठाहियो आहे, या उन में ज़्यादा ॻोल्हाइनि जे करे इहे हादसा थियनि था, या जेको ड्राइविंग लाइसेंस माण्हुनि वटि न आहिनि, इन करे इन क़िस्म जा हादसा थियनि था, या जेको असां वटि जेके तमामु नंढे उमिरि जा जेके ॿार आहिनि, उहे जेके मोटरसाइकिल व्हील चेयरिंग कनि था, उहे उन्हनि ते जी निशानदी करणु हर पहलू खां असांजी ज़िम्मेवारी हुजे थी निशानदी करणु। पर असांजा जेके अॼुकल्ह अताई जेके साफ़ी चऊं, उहे फील्ड में अचण खां पोइ उन्हनि न रुॻो साफ़त जहिड़े काज़ खे नुक़सानु रसायो आहे, पर उन्हनि मुआशिरे में तमामु घणो जेको नेगेटिव अप्रोच ज़ाहिर कयो आहे, उन सां तमामु घणो साफ़ियुनि खे जे लाइ बि मसइला पैदा थिया आहिनि। उन सां गॾोगॾु अवाम लाइ, माण्हुनि लाइ, उन्हनि लाइ बि तमामु खोड़ सारा मसइला पैदा थिया आहिनि। तंहिं करे हिन सॼी सूरताल में असांखे पॉज़िटिव रिपोर्टिंग करणी पवंदी। पॉज़िटिव जेको आहे सोशल मीडिया खे पॉज़िटिव इस्तेमालु करणो पवंदो, त जीअं असां हिन जेको जदीद दौरु आहे उन में सॼी दुनिया जिते फ़ाइदो वठी रही आहे, उते असीं नेगेटिव फ़ाइदो वठण जे बजाए पॉज़िटिव सोच रखियूं, पॉज़िटिव फ़ाइदा वठूं, त जीअं पंहिंजे माण्हुनि जी बि ख़िदमत करे सघूं ऐं माण्हुनि खे हालात हाज़िर खां बि आगाह करे सघूं। जी बिलावल। महबूब साहब, साफ़त जेको पेशो आहे, हिकु अज़ीम पेशो आहे, ऐं साफ़ी शख़्स खे चवंदा आहिनि त हिकु अवाम जो अखि हूंदो आहे साफ़ी। इन चीज़ खे अखि छाजे लाइ चवंदा आहिनि साफ़ी खे अवाम? बिल्कुलु उहो इन करे जो जेका पाण ईअं चऊं त माण्हू जेको आहे साफ़त जेका आहे उहा हर शइ ते नज़र रखंदड़ आहे, ऐं ईअं चऊं त जेको आहे चश्मो पाए हर शइ ते माण्हू नज़र रखे थो, जेको आहे हर हंधि ते उनजी अखि हुजे थी। उन करे पर उन लाइ ज़रूरी आहे प्रोफेशनल साफ़त हुजणु खपे। ईअं न आहे त असां जेको आहे पोस्टूं रखूं, पोइ उनजा असांजा मक़ासद जेके हुजनि ॿिया हुजनि, पर असां समाजी बुराइनि जी ते नज़र रखूं, असां जिते करप्शन थिए थी उन ते नज़र रखूं, जिते सियासत थिए पई, सियासत कहिड़ो रुख़ इख़्तियार करे पई उन ते नज़र रखूं। इन करे उनखे चयो वेंदो आहे त साफ़त जेको आहे मुआशिरे जो जेको आहे हिकिड़ो अहम न रुॻो सुतून आहे, पर जेको आहे जेका हर शइ ते अखि रखंदड़ जेका आहे साफ़ी, जेकॾहिं उहो साफ़ ई जेकॾहिं आहे त उनजी हर शइ ते नज़र हूंदी। सुबुह मां निकिरंदो त न रुॻो वाक़ियाती ख़बरनि खे नशर कंदो, पर फील्ड में जेका शइ हुनखे साम्हूं ईंदी, या दुनिया में हले चले थो, या माण्हुनि जे बहस में कहिड़ी शइ आहे, माण्हू कहिड़ी शइ खे वधीक अहमियत ॾियनि पिया, अॼुकल्ह कहिड़े जेको आहे मौज़ू ते माण्हुनि जो बहस आहे, सियासत ते आहे, या जेको आहे मुल्की हालतुनि ते आहे, या मक़ामी सित ते जेके माण्हुनि जा मसइला आहिनि उन्हनि ते आहे। उन सॼी सूरताल में जेको आहे माण्हुनि जो जेको किरदारु बणिजे थो, उन ते वधीक जेको आहे माण्हुनि जो फोकस हुजे थो, उनखे साफ़ ई पंहिंजी अखि सां ॾिसे थो।
सहाफ़ी को आसमान तां लथल जेको आहे मख़लूक न आहे, पर सहाफ़ी बि हिन मुआशिरे जो हिसो आहे। ज़ाहिर आहे उन में बि ग़लतियूं थी सघनि थियूं, पर उनखे कोशिशि करे त सहाफ़ी पंहिंजी जेका ज़िम्मेवाराना पेशो आहे उनखे वधीक बहितर बणाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे, ऐं उन सां गॾोगॾु जेके समाज में थींदड़ जेके बुरायूं आहिनि उन्हनि खे पंहिंजी जेका कलम जे ज़रिए, पंहिंजे लिखण जे ज़रिए, पंहिंजे अदारनि जे ज़रिए हाईलाइट करे त जीअं जेको आहे समाजी बुराइनि जी बि निशानदेही थी सघे, न रुगो निशानदेही थी सघे पर अदारा मुतरक थियनि, त जीअं असांजो जेको नौजवान नसुल आहे, जीअं अॼुकल्ह असां वटि तमामु घणियूं समाजी बुरायूं उचे पतल आहिनि, उन्हनि मां निजात ॾियारण लाइ, या असां वटि नाइंसाफ़ियूं आहिनि, घणे क़दुरु नाइंसाफ़ियुनि जी शिकायतूं अचनि थियूं, बासुर माण्हुनि जूं, पुलिस जूं, अदारनि जूं, ज़्यादतियुनि जूं, कामोर की ॾाढ जूं, करप्शन जूं, उन्हनि खे मंज़र आम ते आणणु सहाफ़त जी ज़िम्मेवारी हुजे थी। बशर्ते इन लाइ ज़रूरी आहे त सहाफ़ी जेको आहे जेको बाकिरदार हुजे ऐं बाकिरदार रही जेको पंहिंजो प्रोफेशनली सहाफ़त जी ज़िम्मेवारियूं सर अंजाम ॾिए। जी बिलावल। महबूब साहब चवंदा आहिनि सहाफ़त में अचण सां फैमिली थोरी डिस्टर्ब रहंदी आहे, छो त हू बुक्सनि में लॻी वेंदो आहे ऐं रिसर्चनि में लॻी वेंदो आहे। छा इहो हूंदो आहे त तव्हांजी ज़िंदगी में सहाफ़त में अचण खां पोइ छा तब्दीलियूं आहिनि? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त सहाफ़त जे में माण्हू दाख़िल थियण खां पोइ जेके माण्हू जी ज़िम्मेवारियूं वधी वेंदियूं आहिनि, उन करे माण्हू जेको आहे जनरली तौर ते माण्हू कट थी वेंदो आहे ॿियनि मामलनि खां। जीअं तव्हां ॻाल्हि कई त को बुक्स पढ़ण ते, किताब पढ़ण ते, उन ते रिसर्च करण ते, पर उन सां गॾोगॾु सहाफ़ी फील्ड जो सहाफ़ी जेको आहे प्रोफेशनल सहाफ़ी आहे, उहो 24 कलाक अलर्ट हूंदो। उहो पंहिंजा मोबाइल बि बंदि नथो करे सघे, उहो 24 कलाक जेको आहे किथां बि ख़बर अची सघे थी, किथां वाक़ियो अची सघे थो, ऐं राति जो 2 वॻे, 2:30 वॻे, 3 वॻे निकिरी वञिणो पए थो। तंहिं करे उहा सूरत हाल असां सां बि रही आहे। फील्ड में हुजूं था सदाईं, तंहिं करे पंहिंजे घर खे, पंहिंजे ॿारनि खे टाइम नथा ॾेई सघूं, पर ज़ाहिर आहे माण्हू हिन मुआशिरे जो हिसो आहे, पंहिंजी ज़िंदगी खे बि टाइम ॾिए थो। पंहिंजे उन जे बावजूदि बि जेका नॉर्मल माण्हू जी ज़िंदगी आहे, जेको पंहिंजी प्रोफेशनल ड्यूटी करे थो 6-8 कलाक, उन खां पोइ अची पंहिंजे घर खे वधीक टाइम ॾिए थो। सहाफ़ी जेको प्रोफेशनल सहाफ़ी आहे उहो पंहिंजे घर खे टाइम घटि ॾींदो ॾेई सघे थो, उनखे तमामु घटि टाइम मिले थो। जीअं मूं पंहिंजो ज़िक्र कयो त एतिरो टाइम मूंखे जेको ॾियणु खपे पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे फैमिली खे, उहो नथा ॾेई सघूं, छाकाणि जो सहाफ़त ज़िम्मेवारी आहे ऐं सॼे लाड़ पट जी सहाफ़त करणी पए थी। कॾहिं केठी बंदर में, कॾहिं कारूंजर ते, कॾहिं कोस्तान में, कॾहिं थर में, कॾहिं किथे, कॾहिं किथे। तंहिं करे बिल्कुलु इहा ज़िम्मेवारी वारी ॻाल्हि आहे, ऐं उन में टाइम मधु थी वञे थो। पर जेकॾहिं अॼुकल्ह जो सोशल मीडिया जो दौरु आहे, माण्हू किथां बि वञी जेको आहे पंहिंजो जदीद दौरु आहे लाइव करे सघे थो, उतां फील्ड मां लाइव करे सघे थो। तंहिं करे समाजी मुआशिरती राब्तनि खे बहाल रखी सघे थो अॼुकल्ह जे दौर में, छाकाणि उन खां अॻु में अहिड़ियूं जदीद सहूलियतूं न हुयूं त माण्हुनि खे वधीक परेशानी हुई। हाणे उन में कुझु रिलैक्सेशन मिली आहे, पर उन सां गॾोगॾु सहाफ़ी जेको आहे उहो टेंशन में रहे थो, 24 कलाक जेको अलर्ट रहे थो त जीअं वक़्तनि हालातनि बाबति पंहिंजे जेको आहे नाज़रीन खे आगाह करे ऐं पंहिंजे अदारे सां सिंसियर रहे। जी बिलावल। छा सहाफ़ी खे मीडिया चैनल जी वास्तो हूंदो, मीडिया चैनल सां नुमाइंदगी हूंदी तॾहिं सहाफ़त करे सघे थो, या मीडिया चैनल खां बग़ैर बि सहाफ़त करे सघे थो? जी बुनियादी तौर ते सहाफ़ी जेको आहे उहो सहाफ़ी आहे जेको कंहिं अख़बार ऐं या जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया चैनल्स उन्हनि सां वाबस्ता हुजे, उहो प्रोफेशनल सहाफ़ी आहे। पर उन सां गॾोगॾु सोशल मीडिया खे इस्तेमालु करे सघिजे थो, छाकाणि जो अॼुकल्ह असांजा सीनियर जेके सहाफ़ी आहिनि, तमामु मोस्ट सीनियर आहिनि, उन्हनि यूट्यूब ते चैनल्स खोलिया आहिनि। उन्हनि जे ज़रिए जेको आहे आवाम खे आगाही ॾियनि था, उन्हनि सां राब्ते आवाम खे हालात हाज़िर खां आगाह कनि था। उन जे ज़रिए सोशल मीडिया जो हिकिड़ो वॾो हथियार आहे, उनखे इस्तेमालु करे सघिजे थो उन जे ज़रिए। पर उन में मुस्बत हुजणु ज़रूरी आहे। असां वटि नेगेटिव सोच जेका आहे या नई टही जेका आहे, या उन्हनि खे ख़बर ई न आहे त सहाफ़त छा आहे। सोशल मीडिया जो इस्तेमालु ज़रूरु कनि था, पर वेब चैनल खोलीनि था, पर उन्हनि खे ख़बर न आहे त वेब चैनल ते कहिड़ी ख़बर ॾियणी आहे, या कहिड़ी ख़बर सां जेको आहे माण्हुनि ते मुस्बत असरु पवंदो, कहिड़ी ख़बर सां नेगेटिव अप्रोच पवंदो। उन्हनि शयुनि जो ख़्यालु रखिणो आहे। कहिड़े क़िस्म जा फुटेज ॾियणा आहिनि, इहो वॾो सुवालु आहे। फुटेज कहिड़े क़िस्म जा पंहिंजे अदारे खे ॾियणा आहिनि, जेको अहिड़े क़िस्म जा फुटेज न ॾियनि जंहिंसां पेनक फलिजे, या माण्हुनि खे जेको आहे वधीक जज़्बात मजबूर थियनि, या वरी जेको अहिड़े क़िस्म जो तकरारी मवाद जेको आहे उनखां पासीरो कजे। लफ़्ज़नि जो जेको इस्तेमालु आहे उनखे बहितर अंदाज़ में कजे, त जीअं मुआशिरे ते जेको आहे बहितर मुस्बत पैगाम वञे, बजाए जेको आहे नेगेटिव अप्रोच जे पॉज़िटिव अप्रोच खे वधीक अहमियत ॾियणु घुरिजे, ऐं पंहिंजे लब लहजे खे बहितर इस्तेमालु कजे। छाकाणि जो अॼुकल्ह सोशल मीडिया आहे, उन में असांजूं नियाणियूं, असांजा ॿार, असांजा नौजवान
असांजा ॿुढड़ा उहे सभु सोशल मीडिया खे इस्तेमालु कनि था, त असांजो जेको इख़लाक़, असांजो क़दुरु, असांजी जेका ॿोली, असांजी रवानगी, असांजी जेको आहे तहज़ीब कल्चर सां सलाड़ियल हुजे, त जीअं असां जेको आहे 72 खां 72 जेको आहे पंहिंजे नाज़रीन खे, पंहिंजे ॾिसंदड़नि खे 72 मालूमात ऐं 72 जेको आहे आगाही जेको 72 अंदाज़ में ॾेई सघूं। जी बिलावल। साफ़ियुनि जो कमु ज़्यादा थोरो रिस्की बि हूंदो आहे। पब्लिक ज़्यादा माना पब्लिक में इहो हलंदो आहे त साफ़ियूं जेको ख़बर हलाईंदा आहिनि उनजे पोयां माना का सचाई बि, का सदाकत, का बि सचाई माना न हूंदो आहे। उन चीज़ खे तव्हां छा ॾिसो तरीक़े सां? बिलावल साईं, मजमूई तौरु ईअं न आहे जीअं जेको आहे बिल्कुलु कुझु हलकनि में इहे तासुरात बि हुजे थो, ऐं उन सां गॾोगॾु कुझु असांजे सहाफ़ियुनि जी जेका नेगेटिव अप्रोच आहे या जदीद चइजे जेको आहे ताईं सहाफ़ी अचण जे करे उन्हनि जे करे इहो नेगेटिव जेको आहे मैसेज वञे थो। पर मजमूई तौर ते असांखे सहाफ़त मां इज़तूं मिलियूं आहिनि, माण्हू असां सां प्यारु कनि था, असांखे लाइक कनि था, असांखे ख़बरूं ॾियनि था, असां सां राब्तो रखनि था। इन करे आउं सम्झां थो इहो जेको एस्पेक्ट आहे मजमूई तौर ते त माण्हू जेको आहे सहाफ़ियुनि खे ग़लति नज़र सां ॾिसनि था, ईअं न आहे, पॉज़िटिव नज़र सां ॾिसनि था। पर उहो जेको नेगेटिव सोच रखे थो या उनजा जेके मुआशिरे में बहितर किरदारु न आहे, ज़रूरु उन ते आङुरियूं कजनि थियूं। जीअं हर मुआशिरे में अहिड़े क़िस्म जो माण्हू ज़ाहिर थिए हुजनि था, ईअं सहाफ़त में आहिनि। पर मजमूई तौर ते जेको बहितर किरदारु अदा करे थो, हालात हाज़िर खां वक़्तनि आगाह करे थो, ऐं माण्हुनि जे मसइलनि ते घणो लिखे थो, माण्हुनि जे मसइलनि सां घणो सलाड़ियल रहे थो, त उनखे मान मर्तबो मिले थो। ऐं असांखे त सहाफ़त मां इज़तूं मिलियूं आहिनि, माण्हुनि असां सां मोहबतूं कयूं आहिनि, असांखे वक़्तनि ब वक़्तनि माण्हू जेको आगाह कनि था, मैसेज ॾियनि था। अहिड़ा माण्हू कॉल कनि था जिन जी असांखे ख़बर न हूंदी आहे त उहो कहिड़ो माण्हू आहे, केरु आहे, फ़ोन करे ॿुधाईंदो दादा फिलाणे हंधि वाक़ियो थियो आहे, फिलाणी ज़्यादती थी आहे, तव्हां वधीक ख़बरचार वठो। त इहा माण्हुनि जी असां सां मोहबत आहे, माण्हुनि जी प्यारु आहे, जो सहाफ़ियुनि सां प्यारु कनि था। ऐं चवां थो त अथाह जेके माण्हू असां सां प्यारु कनि था, पर उन लाइ ज़रूरी आहे त असां ते जेके माण्हू जेके असांखां तवक रखनि था, उमेदूं रखनि था, असीं बि उन्हनि ते उमेदनि ते तवकात ते पूरो लहूं, तॾहिं ई असां जेको आहे मुआशिरे में बहितर जेको आहे मंज़िल माणे सघंदासीं। मुआशिरो बि असां ॾे, समाज बि जेको आहे, समाज जा माण्हू बि असां ते जेको सही जेको आहे नज़र रखी सघनि था। मजमूई तौर ते जेको आहे माण्हुनि जी सोच जेका अप्रोच बहितर आहे, पर चंद माण्हुनि जे करे ज़रूरु जेको सहाफ़त ते आङुरियूं खजनि थियूं। जेको आहे हिकिड़ी जेका असांजे लाइ सहाफ़ियुनि लाइ हिकिड़ी जेका ॻणती जोगी सूरताल आहे, उन ते असां सभिनीनि खे, तव्हांखे, असांखे, उहे जेके सोशल मीडिया, समाजी अदारा, जेको प्रेस, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया खे पॉज़िटिव वे में इस्तेमालु कनि था, उन सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, त जीअं अताई सहाफ़ियुनि मां जेको आहे मुआशिरे खे जेको आहे निजात ॾियारिजे ऐं बहितर नमूने सां सहाफ़त जे ज़रिए माण्हुनि जी ख़िदमत करे सघिजे। जी बिलावल। सहाफ़त में छा ॿियनि शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्स अची सघे थो? जीअं मिसालनि डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, ऐं ॿियो का शख़्सियत आहे, त उहो अची सघे थो सहाफ़त में? बिलावल, हिन वक़्तु तव्हां ॾिठो हूंदो त हर को घरां कावड़ जी जेको आहे साफ़ी थियो वेठो आहे। पर बुनियादी तौर ते उसूलनि जेको आहे हुजणु ईअं खपे त गवर्नमेंट जेको मुलाज़िम न हुजे, जेकॾहिं भले ॿिए प्रोफेशन सां वाबस्तो आहे, डॉक्टर बि साफ़ी थी सघे थो, या ॿिए के जेको आहे इंजीनियर बि साफ़ी थी सघे थो, पर उहो सरकारी मुलाज़िम न हुजे त बहितर आहे। सरकारी मुलाज़िमत कंदड़ जेको माण्हू आहे उन ते आङुरियूं बि खजनि थियूं, ऐं उन लाइ इख़लाक़ी तौर ते बि असांजे समाजी तौर ते बि इहो जेको आहे हिकिड़ो सुवालु आहे त हिकिड़ो माण्हू जीअं जेको आहे, ऐं जेकॾहिं के शोबे सां वाबस्ता आहियां, फ़र्ज़ु करो जेकॾहिं उस्तादु आहियां या सिहत खाते में डॉक्टर आहियां, त आउं सहाफ़ी थी जेको साम्हूं ईंदुसि त मुंहिंजे अदारे जो जेको सरबराह हूंदो उनजे अॻियां आउं वञी सुवालु कंदुसि। इख़लाक़ी तौर ते बि उहो जेको आहे बहितर नथो रहे। तंहिं करे सहाफ़ी जेको आहे, पहिरीं त सहाफ़ी जेको पाण बाकिरदार हुजे, उन लाइ ज़रूरी आहे त सहाफ़ी जो किरदारु जेको आहे शफ़ाफ़ हुजे। जेकॾहिं उहो बाकिरदार आहे त पोइ उन लाइ जेको ज़रूरी आहे त हू जेको आहे सरकारी मुलाज़िम न हुजे। जेकॾहिं सरकारी मुलाज़िम आहे त पोइ बि हू पंहिंजी सरकारी ड्यूटी सां, पंहिंजी मुलाज़िमत सां, पंहिंजी जेको छाकाणि जो सहाफ़ी पार्ट टाइम कमु करे थो, जेकॾहिं उहो पंहिंजे ड्यूटी सां सिंसियर आहे, पंहिंजी ड्यूटी करे थो, उन खां पोइ पार्ट टाइम में सहाफ़त करे थो, त उहो बहितर भले करे। पर उमूमन इहो ॾिठो वेंदो आहे त असां वटि हिकिड़ो वॾो सुवालु आहे सॼी सिंध में, असांजी सॼे पाकिस्तान में, सिंध में, ठटे में बि, सिजावल में बि इहो सुवालु आहे त कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी सर्विस ॾियण जे बजाए सरकारी मुलाज़िम हुजनि था या ॿियनि अदारनि में कमु कंदड़ हुजनि था, पर सहाफ़ी जे हुजण जे करे उन्हनि खे इहो फ़ाइदो रसे थो, ऐं उहे पंहिंजी प्रोफेशनल जेको कमु आहे, ज़िमेवारी आहे, उहो अदा नथा कनि।
त पहिरीं जेकॾहिं सहाफ़त बि हिकु समाजी ख़िदमत आहे, पहिरीं हू पंहिंजी जेका लाॻापियल ज़िम्मेवारी आहे उनखे सां निभाए, उनखां पोइ जेकॾहिं सहाफ़त जो शौक़ु आहे भले सहाफ़त करे, पर मुंहिंजी सजेशन हूंदी, मुंहिंजी तजवीज़ आहे त उहे पहिरीं पंहिंजे प्रोफेशन सां लाॻापियल हुजे, ऐं उहो माण्हू जेको निज जेको आहे सहाफ़त करणु चाहे थो, निज जेको आहे माण्हुनि जे मसइलनि लाइ आवाज़ उथारणु चाहे थो, जीअं जेको हू ह्यूमन राइट्स जो कारकुन हुजे, समाजी ख़िदमत गुज़ार हुजे, उहो माण्हू सहाफ़त करे त वधीक बहितर आहे। उनखे टाइम बि मिली सघंदो ऐं बहितर नमूने सां सहाफ़त बि करे सघंदो ऐं उन ते आङुरियूं बि न खजंदियूं। जी बिलावल। कोरोना जी जेका वबा आई पूरी दुनिया में अची वई, पूरी दुनिया डिस्टर्ब हुई, उनमें साफ़ियुनि खे कहिड़ियूं चीज़ुनि जो सामना करणो पियो? बिलावल, सहाफ़ी बि जेको आहे तमामु घणो डिस्टर्ब रहिया इन मामले में। ऐं कोरोना छाकाणि जो आलमी वबा आहे, उन वबा जे करे सॼी दुनिया जीअं पाकिस्तान ऐं सिंध बि उन में अफेक्ट थियो आहे, असांजा खोड़ सारा सहाफ़ी बि उन में अफेक्ट थिया, असांजे ठटे ऐं मकली प्रेस क्लब जा बि सहाफ़ी उनजो ज़िद में रहिया, पर अलहमदुलिल्लाह उहे उन्हनि जो क्योर थियो ऐं उहे जे आइसोलेट में रहिया त उनजो बचाव थियो। पर अॼु जॾहिं हिन वक़्तु असां लाइव आहियूं त अफ़सोसनाक सूरत हाल आहे, अफ़सोसनाक ख़बर आहे त असांजो सिजावल जो सीनियर सहाफ़ी डॉक्टर रामचंद लोहाणो जेको आहे कोरोना जी वबा में मुब्तला रहण खां पोइ कराची जे हिकु निजी वॾी इस्पताल में जेको आहे साउथ सिटी इस्पताल में दाख़िलो, उहो थोरी देरि अॻु में उहो कोरोना वबा सां जंग लड़ंदे लाॾाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, जेके पंहिंजे जेके दोस्त असांखे जॉइन कनि पिया, ॿुधनि पिया, अफ़सोसनाक ख़बर आहे त जेको डॉक्टर रामचंद लोहाणो हिकिड़ो प्राइवेट जेको डॉक्टर हो, जेको स्किन जो स्पेशलिस्ट हो, चमड़ी जी बीमारी जो माहिर हो, पर उन सां गॾोगॾु सहाफ़ी तमामु सीनियर सहाफ़ी हो, असांजे रोज़ानी कोशिश अख़बार जो काविश ग्रुप सां लाॻापियल सिजावल जो ज़िले रिपोर्टर हो, ऐं आख़िरी वक़्त ताईं काविश ग्रुप सां सलाह ॾिनो, सीनियर सहाफ़ी हुनजो बिल्कुलु बेदाग़ जेको सहाफ़ी हो, उहो जेको अॼु लाॾाणो करे वियो आहे। उन ते तमामु घणा असां ॾुखारा आहियूं। जेके कोरोना वायरस जेका वबा आहे उन सहाफ़ियुनि खे मुतासिर कयो ऐं सहाफ़ियुनि खे फील्ड में वञण लाइ ज़ाहिर आहे खोड़ सारियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पियो, पर फ़र्ज़ जी अदायगी हुई, ज़िम्मेवारी हुई। जीअं तव्हां ॾिठो त असां ठटे में जेका शायदि पाकिस्तान में असां हुआसीं, असां केटियुनि जी जेका असांजी ग्रुप हुई, ऐं मुंहिंजो कैमरामैन हो, जो असां जेको आहे आइसोलेशन जेका वार्ड हुई उन में असां दाख़िल थी वियासीं, ऐं उते जी जेका इंतिज़ामिया हरकत में अची वई उहे परेशान थी विया, तव्हां कीअं दाख़िल थी विया आहियो, SOP जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। त असां चयो बिल्कुलु SOP जी ख़िलाफ़ वर्ज़ी ज़रूरु आहे, पर हीअ जेके माण्हू आहिनि जेके मुतासिर थियल आहिनि, माण्हू जेके हिते वार्डनि में पियल आहिनि, उहे बि इंसान आहिनि, तंहिं करे इंसानियत जो दर्द हुजणु खपे। सहाफ़ी जेको ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे थो, उन्हनि माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल कई, जेके अफेक्टेड हुआ, जेके दाख़िल हुआ, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। तमामु घणो ॾुखियो मरहलो आहे, ख़ासि तौर ते पहिरीं लहर जेका तमामु ॾुखी हुई, उन में केरु माण्हू कंहिंसां मिलण लाइ, ख़ासि तौर ते असां जॾहिं फील्ड में वेंदा हुआसीं, फील्ड मां वापसि मोटंदा हुआसीं, त असांजी फैमिली असांखे ख़ूब वधीक परेशानी हूंदी हुई त असां इन्फेक्ट थिया हुजूं, असांजी फैमिली इन्फेक्ट थी सघे थी, या असांजा दोस्त जेकॾहिं असीं फील्ड में वेंदा हुआसीं त उहे माण्हू जेके असांखां तमामु घणो परे रहण जी कोशिशि कंदा हुआ, उन्हनि खे डपु हूंदो हो त हे केतिरनि ई माण्हुनि सां मिली आया आहिनि, ख़ुदा न ख़ासा उन्हनि खां जेको असीं अफेक्ट थियो। इहो तमामु अलार्मी सूरत हाल आहे। हिन वक़्तु ॿी लहर जेका आहे कोरोना जी आहे, उन लाइ बि असांजी हिन मौक़े ते तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां दोस्तनि खे, साथियुनि खे त ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कजे, पंहिंजी ज़िम्मेवारी बि अदा कजे। पर कोरोना जेका हिन वक़्तु वबा आहे, उहा बिल्कुलु हिकु हक़ीक़त आहे। असांजा माण्हू अञा लाइ तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि, पर इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। असांजी जेका हिन डिसंबर महीने में तव्हां ॾिठो खोड़ सारियूं शख़्सियतूं जेके आहिनि हिन कोरोना वबा में, न रुॻो जेको आहे माण्हू चवनि था त वॾा माण्हू, ईअं न आहे, असांजे नंढे सित जा माण्हू बि, जीअं ज़िक्र कयोसीं हाणे अॼु डॉक्टर रामचंद जो सहाफ़ी, उन सां गॾोगॾु खोड़ सारा माण्हू उन जो शिकार थिया आहिनि। त एहतियात खां कमु वठिजे, ख़ासि तौर ते हिन वक़्तु ॿी लहर आहे, त उन में असांखे एहतियात खां कमु वठणु घुरिजे, SOP ते अमल करणु घुरिजे। उन सां गॾोगॾु असां पंहिंजी प्रोफेशनल ज़िम्मेवारियूं, ज़ाहिर आहे खोड़ सारा मामला आहिनि जिते फ्रंट लाइन ते विढ़ंदड़ डॉक्टर आहिनि, पैरामेडिकल अमलो, उन्हनि खे उहे सहूलियतूं मैसर न आहिनि। उन्हनि खे उहे जेके मास्क ई जेको आम इस्तेमालु करियूं था, उहो मास्क जेको कोरोना वबा खां बचाइण लाइ जेको आहे को कारगर न आहे। उन लाइ M95 जेको मास्क आहे, जेको उहो इस्तेमालु थियणु घुरिजे। उहे जेको फ्रंट लाइन ते विढ़ंदड़ डॉक्टर आहिनि, उन्हनि लाइ उन्हनि खे इहो मैसर न आहे, त तव्हां सम्झो था त असां फील्ड जा सहाफ़ी या प्रोफेशनल सहाफ़ी, उन्हनि खे कहिड़ियूं शयूं हूंदियूं, सहूलियतूं हूंदियूं। उन जे बावजूदि पंहिंजो केयर कजे, ख़्यालु कजे, एहतियात कजे। उन सां गॾोगॾु पंहिंजी प्रोफेशनल ज़िम्मेवारियूं निभाइजनि। मुंहिंजे ख़्याल में कोरोना जी वबा में जिते जेको आहे फ्रंट लाइन ते विढ़ंदड़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि तमामु वॾी जंग कई आहे हिन आलमी वबा सां। उते असांजी सहाफ़ती दुनिया जे माण्हुनि, इलेक्ट्रॉनिक मीडिया जा हुजनि या जेको आहे प्रिंट मीडिया जा हुजनि या सोशल मीडिया जा सहाफ़ी दोस्त हुजनि, उन्हनि बि पंहिंजो पॉज़िटिव किरदारु अदा कयो आहे, भेड़ कई आहे हिन आलमी वबा में। इंशाअल्लाह
असीं ईंदड़ वक़्त में सोभारा हूंदासीं, ईंदड़ वक़्त में इहा वैक्सीन अची वेंदी। असां हिन जेका आलमी जंग आहे, दुनिया में जेको वॾे में वॾी जंग जेकॾहिं पाण चऊं त हीअ कोरोना सां जंग हले पई, उन लाइ पाण सभिनी खे पंहिंजो किरदारु अदा करे पाण हिन में सोभारा थी सघूं था। जी बिलावल। नाज़रीन, असां महबूब साहब खां थोरो ई वक़्तु घुरियो त इहे बिज़ी हूंदा आहिनि, छो त हिन जो एतिरा ज़िम्मेवारियूं आहिनि हिननि खे। आख़िर में असां महबूब साहब खे चवंदासीं त पंहिंजी पब्लिक खे का नसीहत कनि, का पैगाम ॾियणु चाहिनि त। जी बिलावल, बिल्कुलु तव्हां इंतहाई अहम तव्हां आख़िरी पैगाम जी ॻाल्हि कई आहे। पैगाम इहो आहे त असां पंहिंजो किरदारु बाकिरदार थियूं, पंहिंजी जेका असां मुआशिरे में पंहिंजो बहितर किरदारु अदा करियूं। ख़ासि तौर ते असांजी सिविल सोसाइटी जा दोस्त सहाफ़ी उहे पंहिंजे पेशे सां सचा रहनि, ऐं उन सां गॾोगॾु आम माण्हुनि जे आम अवाम लाइ असांजो पैगाम आहे, ख़ासि तौर ते छाकाणि जो असीं हिन बेल्ट में जेको ठटे सिजावल या लाड़ वारे बेल्ट में आहियूं, त हिन लाइ मुंहिंजी जेका स्पेशली गुज़ारिश हूंदी असांजे नौजवान नसुल खे त उहे समाजी बुराइयुनि खां जेको परे रहनि। असां वटि जेको आहे मनशात जेको आहे खुलेआम हले थो, उन खां परे रहनि, पाण खे परे रखनि। समाजी बुराइयूं आहिनि, ख़ासि तौर ते मनशात आहे, मनशात जी जेका वबा आहे उन खां परे रहनि, ऐं उन सां गॾोगॾु जेको समाजी बुराइयूं आहिनि, जेको गुटको आहे, मनशात आहे, चर्स आहे, आफ़ीम आहे, उन्हनि खां परे रहनि। उन सां गॾोगॾु जेका हाणे असांजे नौजवान नसुल जा नंढा ॿार जेके पबजी गेम जो शिकार थी रहिया आहिनि, उन्हनि खां पाण खे परे रखनि, ऐं तइलीम ते वधीक ध्यानु ॾियनि, इल्म ते वधीक ध्यानु ॾियनि। तइलीमी हिन वक़्तु कोरोना जे करे असांजी तइलीम तमामु घणी मुतासिर थी आहे। असांजे घरनि में जेके ॿार आहिनि, नियाणियूं आहिनि, उन्हनि खे जेको घरनि में तइलीम ॾिजे, ऐं उहे उस्ताद जेके ऑनलाइन क्लासिस वठनि था या उन्हनि तकलीफ़ करे जेको आहे पढ़ाइनि था, उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते असांजे वालिदेन खे इहा अपील आहे त उहे पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारीनि। नौजवान नसुल खे घुरिजे त पंहिंजो किरदारु पॉज़िटिव अदा कनि, ऐं ख़ासि तौर ते मनशात खां दूरी इख़्तियार करे पंहिंजी तइलीम तरफ़ वधीक ध्यानु ॾियनि। तइलीम ई हिकु मशल राह आहे, तइलीम हासिलु करण सां ई तब्दीली अचनि थियूं। ऐं तव्हां ॾिठो त असांजा खोड़ सारा नौजवान जेके आहिनि तइलीम हासिलु करे चीन, अमेरिका समेत ॿियनि खोड़ सारनि मुल्कनि में पंहिंजो जेको आहे सर्विस ॾियनि पिया। सऊदी अरब में डॉक्टर असांजा दोस्त जेके आहिनि, इंजीनियर आहिनि खोड़ सारा, उहे जेको आहे सर्विस ॾियनि पिया। तंहिं करे असां जेकॾहिं तइलीम हासिलु कंदासीं, अॻिते निकिरंदासीं त बहितर जेको आहे मुआशिरे में बहितर इज़त कमाए सघंदासीं। रुॻो इहो न आहे त असां तइलीम हासिलु करे नौकिरी हासिलु करियूं, पर ॿियनि प्रोफेशनल ॿियनि शोबनि में बि असां पंहिंजो किरदारु अदा करे सघूं था। जेके प्राइवेट जॉब्स में बि हली वञी सघूं था, ॿियनि मुल्कनि में बि असां जेको आहे तइलीम हासिलु करे सघूं था। आलमी तौर ते जेका आहे बैन अवी तौर ते जेके अदारा आहिनि उहे स्कॉलरशिप ते बि कमु कनि था। सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ी तोड़े आलमी अदारा आहिनि, उहे स्कॉलरशिप ते बि ॿारनि खे पढ़ाइनि था। पर उन लाइ ज़रूरी आहे त असांजो टैलेंट हुजे, असां महिनत करियूं, हिमत करियूं। असांजा ॿार, असांजे नौजवान, असांजूं नियाणियूं उहे हिमत कनि त जीअं असां जेको आहे तइलीम जे ज़रिए मुस्बत तब्दीली आणे सघूं। जी नाज़रीन, असीं हींअर इजाज़त वठांसीं तव्हां सभिनि खां। महबूब साहब, तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे हिन महिरबानी। पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे वक़्तु ॾिनो। सन सलामत, साथ सलामत।